हाज़िर वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरी बाबत मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े इमरान ख़ान जी असलियत खे वाइखो कयो। शाहजहां मरी चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान खे शर्म अचणु घुरिजे। जिते फ़रिश्ता बि दुरूद शरीफ़ जो विर्द कंदा उन्हनि उते PTI तमाशो कयो। हाज़िर वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरी बाबत मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े इमरान ख़ान जी असलियत खे वाइखो कयो। शाहजहां मरी चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान खे शर्म अचणु घुरिजे। जिते फ़रिश्ता बि दुरूद शरीफ़ जो विर्द कंदा उन्हनि उते PTI तमाशो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।